काज़ी अहमद मां मुबैना तौर अगवा थी वियल नारी जे वारसनि पारां 17 ॾींहं बुख हड़ताल जारी रखी वई। ॻोठ हाशिम राहू मां 8 महीना अॻु मुबैना तौर अगवा थियल शादीशुदा नारी सना राहू जो बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां पुलिस थाणे आॾो क़ाइमु कयल एहतिजाजी कैंप ते अलामती बुख हड़ताल करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाजी कैंप ते वेठल नारी जे वारसनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि हथनि में क़ुर पाक ऐं मुग़वी नारी जूं तस्वीरूं खणी एहतिजाज जारी रखियो। नारी जे वारसनि पारां लॻायल एहतिजाजी कैंप ते सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शहरीन ऐं दुकानदारनि हाजी ख़ान लाखो, हाफ़िज़ अब्दुल रहमान, बशीर जोखियो, एजाज़ लाखो ऐं ॿियनि पहुची यकजहती जो इज़हार कयो। मुग़वी नारी जे वारसनि रज़ा मोहम्मद, अमजद, सुहू राहो ऐं ॿियनि इल्ज़ाम हयो त संदन न्याणी खे घोटकी जे लुंड सरदार जा माण्हू हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया हुआ। मुसलसल एहतिजाज बावजूद नारी जी बाज़ियाबी लाइ पुलिस के बि क़दम न पई खणे। हुननि मुतालबो कयो त मुग़वी नारी खे बाज़ियाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में संदन एहतिजाज जारी रखियो वेंदो।